मेड़ मां ख़बर ईंदालो त मेड़ में आबादगारनि हारियुनि ऐं SUP अॻुवाणनि जो पाणी जी सख़्त खोट ऐं ककोल वार राइस केनाल मां निकिरंदड़ वाहन जी घाटी न थियण खिलाफ़ सिकंदर सोदर, उमर तीवड़ू, मोहम्मद कासिम खासकेली, माशूक भट्टी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में SUP ऑफिस खां एहतजाजी रैली कढी मेड़ CNG इंडस हाईवे ते नटण उस में धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौके ते मुज़ाहिरीन पाणी जे खोट, वाहन ऐं शाखुनि जी घाटी न थियण खिलाफ़ प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन नेशनल प्रेस क्लब मेड़ जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मेड़ में समूरनि शाखुनि वाहन में पाणी जी सख़्त खोट आहे। पाणी न हुजण करे सारियालो फ़सुल न थी सघियो आहे। इन्हनि चयो त मई महीनो पूरो थियण वारो आहे पर हिन वक़्त ताईं वाहन शाखुनि जी घाटी न थी सघी आहे ऐं पाणी पहुचण मसइलो बणियल आहे। पाणी न हुजण करे चोपायो माल मरण लॻो आहे। हिननि चयो त राइस केनाल मां निकिरंदड़ वाहन ककोलवा समेत ॿियनि वाहन जी घाटी न पई थिए। हिननि चयो त हिकु हफ़्ते अंदरि पाणी न पहुतो त औरतुनि ऐं ॿारनि सां गॾु इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। हिननि घुर कई त मेड़ जे समूरनि वाहन ऐं शाखुनि में पाणी जे खोट ख़तमु कई वञे ऐं घाटी कराई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।